वारी ॻाल्हि जंहिं कन मां ॿुधो था उन कन मां कढी छॾियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में क्राफ्ट फेस्टिवल जी तक़रीब खे ख़िताब चयाईं, सिंध क्राफ्ट फेस्टिवल जी शुरूआत ख़ुशी जोगी ॻाल्हि आहे। सिंधी औरतुनि जो हथ जो हुनर समूरी दुनिया में मशहूरु आहे। सिंध असेंबली में पाकिस्तान पीपल्स पार्टी के 58 यौम तासीस के हवाले से ठहरा मंजूर। पीपी मेंबरन तरफा पीपल्स पार्टी के बानी शहीद जुल्फकार अली भुट्टो के शानदार लफ्जन में भेटा पेश। अगूणे वॾे वज़ीर कायम अली शाह चयो त शहीद जुल्फकार अली भुट्टे मुल्क लाइ कुर्बानियूं ॾिनियूं। शहीद भुट्टो ताशकंद मुआहिदे ते अयूब खान के फैसले के रद्द कयो। इस्तीफ़ा ॾिनी। पीपी मेंबर इमदाद किताबी चयो त हिन मुल्क जे ठहण ते एतिरियूं कुर्बानियूं न ॾिनियूं वयूं जेतिरियूं कुर्बानियूं हिन मुल्क में जमहूरियत लाइ ॾिनियूं वयूं। शहीद जुल्फकार अली भुट्टो मुल्क के आइन ऐं एटमी ताक़त ॾिनी। MPA खैरुन्निसा मुग़ल चयो त शागिर्दनि खे सियासत खां परे रखियो वियो। पीपल्स पार्टी शागिर्दनि खे सियासत जो हिस्सो बणायो। शहीद जुल्फकार अली भुट्टो औरतुनि खे मुआशी ऐं समाजी तौर पंहिंजनि पेरनि ते बीहारियो। तहरीक इंसाफ के वफ़द की कौमी असम्बली के स्पीकर सरदार अयाज सादिक से मुलाकात। वफ़द तरफा स्पीकर के PTI बानी से मुलाकात कराइण जो मुतालबो। PTI वफ़द स्पीकर चयो त अवां अॻु बि असांजो ख़्याल कंदा रहिया आहियो, अवां मुलाकात कराइण लाइ किरदार अदा कयो। स्पीकर सरदार अयाज सादिक चयो त सहकार करण लाइ तैयार आहियूं, पर अवांजो रवैयो इंतिहाई गैर संजीदा आहे। हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर विच में पुल जो किरदार अदा करण लाइ तैयार आहियां। सिंध असेंबली इजलास में ज़रई इनकम टैक्स तरमीम बिल 2025 मंजूर। सिंध में आइनी बेंचिस के क़याम बाबत आर्डीनेंस जो जायज़ो वठण लाइ मामलो स्टैंडिंग कमेटी हवाले। सिंध असेंबली जे इजलास में पार्लियामानी ऐं कानून वारो वज़ीर जावल सलंजार चयो त 7 ॾींहनि में मुसवदे खे क़तई शक्ल ॾिनी वेंदी। सूबाई वज़ीरनि जी गैर मौजूदगी ते स्पीकर अवेज़ कादिर शाह रूलिंग ॾिने चयो त पार्लियामानी मामलनि वारो वज़ीर यकीनी बणाए त ध्यान चिकायो नोटिस जो जवाब ॾियण सूबाई वज़ीर ऐवान में मौजूद हुजनि। पार्लियामानी लाइ कानून वारे वज़ीर जावल सलंजार ख़ातिरी कराई त वज़ीरनि जी मौजूदगी यकीनी बणाई वेंदी। वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार सलीम बलोच सवालनि जवाबनि वारे वक़फ़े में ॿुधायो त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते 2 वरहे में 78 RO प्लांट लॻाया आहिनि। कुझु RO प्लांट फ़नी मसइलनि सबबि गैर फ़ाल आहिनि, जेकी जल्द फ़ाल कया वेंदा। पघारुनि में वाध सां खाते ते माली बार वधियो आहे। मामलो ॾिसी रहिया आहियूं। सिंध जे हर घर ताईं साफ़ पाणी पहुचाइण लाइ कमु जारी आहे। सिंध सरकार सिविल रजिस्ट्रेशन मैनेजमेंट सिस्टम मोबाइल ऐप में मुफ़ाहमती यादाश्त ते सयूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त शफ़ाफ़ियत, कारकर्दगी, पहुची ऐं अवाम एतमाद लाइ डिजिटल सर्विसिस अंटर आहे। पैदाइश जी तारीख़ लिखण सां सुञाणप, तालीम, वैक्सीनेशन, समाजी तहफ़्फ़ुज़ ताईं बुनियादी पहुच मुमकिन थींदी। मोबाइल ऐप ज़रिए पैदाइश, मौत, निकाह ऐं तलाक जी घर वेठे रजिस्ट्रेशन थींदी। कतारुनि में देर, कागज़ी कार्रवाई ऐं अजाई चकरनि मां छुटकारो मिली वेंदो। चालान वारे निज़ाम की तारीफ़ करण घुर्जे, पर उन ते ऐवान में तनक़ीद कई वई आहे। 2500 रुपया ॾंड हेलमेट न पाइण जे करे मोटरसाइकिल वारनि ते चालान उन्हनि जी ज़िंदगी बचाइण लाइ कयो पियो वञे। मोटरसाइकिलनि ते रजिस्ट्रेशन प्लेटूं नाहिनि। अपोजिशन लीडर खे ॿुधायां त सिंध जे ॿियनि शहरनि में चालान थी रहिया आहिनि। सिंध जे घरू वज़ीर जावल सलंजार जो ख़िताब संदसि चवण आहे त कराची में ट्रैफ़िक जो निज़ाम अञा 20% बि दुरुस्त नाहे थियो। ट्रैफ़िक पुलिस लाइ चवण त हू फुरलुट कनि था अहिड़ा लफ़्ज़ मुनासिब नाहिनि। अपोजिशन लीडर अली खुर्शीदी चयो त 40-50 लख माण्हू मोटरसाइकिल ते कराची में सफ़र कनि था। ई चालान ज़रिए उन्हनि मोटरसाइकिल वारनि ते गरा ॾंड लागू कया विया जेकी मोटरसाइकिल जो मडगार्ड बि नथा लॻाए सघनि। कराची जे शहरियुनि ते रहम कयो वञे। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त दुनिया जो सभ खां वॾो हाउसिंग प्रोग्राम रुगो हिकु स्कीम न पर हिकु नओं समाजी इनक़लाब आहे। हिन वक़्त ताईं 2 लख माण्हुनि जी तस्दीक मुकमल थी चुकी आहे। 15 लख माण्हुनि जा अकाउंट खुली चुका आहिनि। वधीक 6.5 लख घरनि जी अॾावत मुकमल थियण जे वेझो आहे। प्रोग्राम ज़रिए हिन वक़्त ताईं 10 लख माण्हुनि लाइ रोज़गार जा मौक़ा पैदा थिया आहिनि।
9 लख औरतुनि खे घरनि जा मालिकाना हक़ मिली चुका आहिनि। हुकूमत पंहिंजे तरक़ियाती एजेंडा ते मादी खां वधीक ध्यानु ॾेई रही आहे। वाटर, सैनिटेशन ऐं म्यूनिसिपल सर्विसिस जूं 293 स्कीमूं मुकमल थी चुकियूं आहिनि। पाकिस्तान इक़्तिसादी सहकारी तंज़ीम में शामिल मुल्कनि सां ट्रांसपोर्ट में तवानाई जे शोबनि में सहकार खे हथी ॾेई रहियो आहे। नायब वज़ीर अज़म ऐं परॾे वज़ीर इसहाक़ डार जो 29 ECO परॾे वज़ीरनि जी काउंसिल इजलास खे ख़िताब। संदसि चवण आहे त इजलास तंज़ीम खे मज़बूत बणाइण में मददगार थींदो। ECO मुल्कनि में मुआशी तरक़ी बाबति मौक़िया मौजूद आहिनि। ख़िते में जटादार तरक़ी लाइ भाईवारी लाज़मी आहे। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जी सदारत हेठि इजलास। PTI बानी सां मुलाक़ात जी इजाज़त न मिलण ते अपोजिशन मेंबरनि जो एहतजाज। ऐवान मां वॉकआउट। ज़ीशान ख़ानज़ादा चयो PTI बानी सां मुलाक़ात करण न ॾिनी वई त इजलास हलण न ॾींदा। चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी चयो त हाणे अहिड़ी धमकी न ॾियो त इजलास हलण न ॾींदा। क़ौमी असेंबली जे इजलास में बि PTI मेंबरनि तरफ़ां कोरम पूरो न हुजण जी निशानदेही। स्पीकर कोरम थियण ताईं इजलास मुलतवी करे छॾियो। शहर की बरसां ॻोठ पगो दड़ो में ज़मींदार जे पुट नौजवान हारी खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। फारूक लिगारी ज़मीन ते कमु करे रहियो हो त ज़मींदार जे पुटनि फायरिंग करे खेसि क़तल करे छॾियो। मक़तूल खे ज़मींदार हार पहले ज़मीन ॾिनी हुई। संदसि वालिद जो चवणु आहे त ॿनी में बिज छटे रहिया हुआसीं त शौकत वरन ऐं संदसि पुटनि कावड़जी पुट खे बेगुनाह क़तल कयो आहे। खेंजो पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ ॻोठ ते चढ़ाई कई पर जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। जाम शोरे मां पोरे तौर थाणे आवाज़ तेरखजी मुबैना तो रखवा। मुखबी मीर मोहम्मद खोसो जे भाउ जो चवणु आहे त मीर मोहम्मद जाम शोरे में दवा लाइ वियो, उतां पुरस्कार नमूने गुम थी वियो। मुख़्तलिफ़ नंबर सां रावती जे कचे मां थाड़ेलनि जा 1 करोड़ रुपयनि जे भुंग जा मैसेज अची रहिया आहिनि। नोटिस वठी भाउ खे बाज़ियाब करायो वञे। गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज तुरबत में 1 ॾींहं जे रांदियुनि जो मेलो। मशहूर स्पोर्ट्स शख्सियतुनि कॉलेज जी फैकल्टी ऐं शागिर्दानीनि जी स्पोर्ट्स फेस्टिवल में भरपूर शिरकत। छोकिरियुनि फुटबॉल, क्रिकेट, रस्सी छिकण ऐं म्यूज़िकल चेयर्स समेत ॿियनि मुक़ाबलनि में शानदार कारकर्दगी ॾेखारी। बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ छोकिरियुनि में हेल्पिंग हैंड्स पारां ट्रॉफीज़ ऐं एज़ाज़ी शील्ड्स विरहायूं वयूं।